प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा। सिंध में जॾहिं बि साज़ ऐं सुर जी ॻाल्हि थिए थी उते सुरंदे जो साज़ अहिड़ो आहे जेको मन खे मोयो हुजे। असां वटि मौजूदु आहियूं मीरपुर साकरे में मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई जे घर में। मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई न फ़क़ति पाकिस्तान सिंध ऐं उन खां अलावा ॿाहिरि मुल्कनि में पिणु फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं पंहिंजे पाण खे मञरायो। हिन वक़्तु संदसि ई फर्ज़ंद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सुरंदे असां वटि मौजूदु आहियूं मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई जे कुटुंब सां गॾु आहियूं। हिन वक़्तु पंहिंजो पाण खे मञराए चुका आहिनि। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॾिसंदासीं त संदसि फैमिली हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल में ज़िंदगी गुज़ारे पई ऐं हिन साज़ ज़रिए हुनखे कहिड़े क़िस्म जी मक़बूलियत मिली आहे। तव्हां ॿुधायो त मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई तव्हांजो वालिद साहिबु उन केतिरनि मुल्कनि में परफॉर्म कयो ऐं उनखे कहिड़ी मोट मिली? साईं उन पहिरीं परफॉर्म उन कयो अमेरिका में, जंहिंमें उनखे बाक़ाइदे गाॾी मिली, कार मिली, जेकी मैडम हुई अंग्रेज़ाणी उन हथ में। ऐं उहे कार पोइ असां अॼु तक असां जमा कराए छॾियासीं। असांजी हलाइणी कोन्हे, उहो छा आहे ग़रीब माण्हू हलाइण खां मथे आहे। पोइ उन खां पोइ आहे पोइ स्पेन जो आहे, जर्मन ऐं पेरिस, कैनेडा, इहे जेके बि मुल्क आहिनि इन में माना बाबा सां थोरो करे पाण हुन सां गॾु हुउसि। असां चारई भाउर हुन सां गॾु हुआसीं। पोइ असांखे हर जॻह तां एतिरो दाद उन जो मिलंदो, एतिरे करे दाद मिलंदो। जे प्रोग्राम असांजो कलाक हूंदो हुआसीं 2 कलाक वॼाए छॾींदा हुआसीं। पोइ आख़िरी इहो ॻाल्हि आहे जे त हिते पाकिस्तान में असांजो माना इहा जिते ॻाल्हि आहे त पाकिस्तान में एतिरो असांजो क़दुरु न आहे जेतिरो ॿाहिरिनि मुल्कनि में हूंदो। ठीकु आहे, ॿाहिरिनि मुल्कनि में असांखे एतिरो क़दुरु हूंदो जे असांखे 4 साज़न न करे असां उन बाक़ाइदे बस बुकिंग हूंदी, 4 माण्हू न करे असांजी गाॾी जुदा हूंदी। ऐं हिते इहो आहे जे माना अॼु तक असांजा इहे हाल आहिनि, इहे असांजी भूंगियूं कचियूं जे अॼु तक के बि ऑफिसर या को बि सखावत खाते माण्हू न आयो जो मांझी साहिब जे तरफ़ां। मांझी साहिबु आहे जेको असां ग़रीबनि जी माना असां लाहे थो, बाक़ी ॿियो को अहिड़ो ऑफिसर न आहे जे असांजी का ख़बर चार करे त भई कहिड़ी हालत में कहिड़ी पोजीशन में कीअं आहिनि, खाइनि था या नथा खाइनि। इन ई पोजीशन आहे। असांजे हींअर बि बीमारी जो आलम लॻो पिया, मुंहिंजी माउ आहे जेके अस्पताल ते मोकिलियो हींअर। ठीकु आहे, पर को ऑफिसर न आयो मांझी साहिब खां सवाइ। ठीकु आहे, वॾी मांझी साहिब जी महिरबानी जेको माना असांजे आयो घर ते आयो, असांजे तॾे ते आयो, इन भूंगियुनि में आयो। मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई केतिरो अर्सो हिन फ़न खे ॾिनो? साईं बचपन खां वठी पंहिंजे फ़न से हो, बचपन खां वठी। ठीकु आहे, असांजे ख़ानदान में ई सुरंदो अचे पियो। पहिरीं ॾाॾो वॼाईंदो, ॾाॾे खां पुठियां पीउ वॼाईंदो, पीउ खां पुठियां आउं पियो वॼायां। इहा असांजी हिकिड़ी मुर्शिद जी दुआ आहे जंहिंजो नालो आहे सईद मोहम्मद सिराजी घाड़ी नारो। ठीकु आहे, उनजी असांखे माना कलाम आहे, असां माना हिकिड़ो वेंदो इनशाला उन ई घर मां ॿियो थींदो। एतिरे क़दुरु माना हीउ फ़न जेको असांजो अचे पियो असांजे 7 पीढ़ियुनि खां वठी अचे पियो। तव्हां ॿुधायो त तव्हांजे वालिद साहिबु मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई खे केतिरा अवार्ड मिलिया ऐं कहिड़ी मोट मिली? पोइ मुंहिंजे हथ में आहे सदारती अवार्ड जेको अज़ीज़ साहिबु ॾिनो आहे मुंहिंजे वालिद साहिब खे। तंहिंजो इहो फ़ोटो बि आहे, नाला अशरद साहिबु। ठीकु आहे, ऐं ॿियो अवार्ड असांखे मिलियो आहे लतीफ़ी अवार्ड जेको सखावत खाते तरफ़ां बेटाईअ जे तरफ़ां। इहा लतीफ़ी अवार्ड जेको अदी ससी जे बारे में असांखे मिलियो आहे बाबा खे। ठीकु आहे, ऐं ॿियो अवार्ड जेको मूंखे मिलियो आहे उहो बि लतीफ़ी अवार्ड आहे, उहो बि अदी ससी जे बारे में मिलियो आहे। हीअ मिलियो आहे अदी ससी जे वारी में साईं मोहम्मद अली मांझी जे वारी में, उहे उनजी महिरबानियूं जंहिंजी वजह सां इहो अवार्ड मूंखे मिलियो आहे। ऐं वॾी महिरबानी उनजी जेके असांजे ग़रीबनि जो सारो लहे थो। ठीकु आहे, ऐं ॿियो अवार्ड आहे हीउ बिलो जेको चाइना वारा आया हिते कराची में प्रोग्राम हो क्लब ते, उते टेलीनॉर मोबाइल वारनि जो प्रोग्राम हो, उन में हीउ बिलो मूंखे मिलियो अवार्ड जे हिसाब सां। ऐं हीअ असांजा ॿाहिरि जा प्रोग्राम जा फ़ोटो स्पेन जा शफ़ी साहिबु, इहे साईं ॿाहिरि मुल्क जा प्रोग्राम पाकिस्तान जा न आहिनि, इहे सभु ॿाहिरि मुल्क जा प्रोग्राम आहिनि। ऐं हीअ बि बाबा खे हमीद आखुन जे बारे में मिलियो हो, इहो बि लतीफ़ी अवार्ड हो। ऐं हीअ बि असांजे ॿाहिरि मुल्क प्रोग्राम आहे अमेरिका जो, मुंहिंजे वालिद साहिब सां गॾु हुआसीं, 4 भाउर गॾु हुआसीं। ऐं हे बाक़ाइदे हुते बैनर हुआ जेके माना जिते बि असांजो प्रोग्राम थींदो बाक़ाइदे
ही तो नंढो परचो आहे, पर एतिरे क़दुरु वॾा बैनर हूंदा आहिनि, घर जेतिरा बैनर हूंदा, सो माना 4 ॾींहं अॻु में हणी छॾींदा, अॻु में ॾेखारण करे आवाम खे त हीउ फ़नकार असां लाइ चूं आहे। त एतिरे क़दुरु माना उते क़दुरु हो असांजो। हीउ गवर्नर हाउस में साईं जेको सदारती अवार्ड जेको मिलियो बाबा खे, अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था उस्ताद मोहम्मद फ़कीर सुरंदाई जे फ़र्ज़ंदनि सां त हू हिन वक़्तु कहिड़े क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारीनि था। तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां ज़िंदगी कीअं गुज़ारियो था ऐं उस्ताद कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में केतिरो अरसो परफॉर्म कयो? सही अर्ज़ु आहे त असां पाण बाबे सां गॾु विया हुआसीं ॿाहिरि मुल्क, जर्मन, जापान, इटलिया, उर्दन, पेरिस, पथरीला। असीं उते तमामु जेके से असांखे वॾा दाद पे मिलिया ऐं उन खां पोयां साईं पोइ हिते जेको सो पाकिस्तान में जेको सो जेकॾहिं असांजी थोरी घणी सार लेंदो त अॻूणो डायरेक्टर साईं मोहम्मद अली मांझी साहब
साध आहे सुरंदे जो, इहो केतिरनि पीढ़ियुनि खां तव्हां वॼायो पिया? साईं हीअ असांजो पर ॾाढो वॼाईंदो हो। मुंहिंजे ॾाॾे जो जेको पीउ हूंदो वालिद साहिबु, उहो ई वॼाईंदो। पोइ असांखे जेको सो असां मुर्शद जा धमाली हुयूं हिकु सईद मोहम्मद सिराज़ी जा, पोइ उन जो कलाम हो त उहा मां हिकिड़ो मरंदो ॿियो ऑटोमेटिक पैदा थींदो साईं। अच्छा, पोइ उहो ई जेके से गुज़री चुका, उन खां पोयां मुंहिंजो वालिद साहिबु थियो। ऐं जेको सो हीउ मुंहिंजो जेको भाउ मोहम्मद हसन आहे, हीउ मुंहिंजे वालिद साहिब सां दंबूरी वॼाईंदो हो साईं, दंबूरी वॼाईंदो हो बाक़ाइदा। पोइ जॾहिं मुंहिंजे वालिद साहिब खे 4 महीना अॻियां, मुंहिंजो वालिद साहिबु तॾहिं दाख़िल थी वियो साईं, पोइ 4 महीना अॻियां जेको सो मुंहिंजी भाउ वीचारो सुरंदे जेको सो हुनखे खयो सुरंदे खे, त बाबे हुनखे ॿुधो त बाबे हुनखे घुरायो, चई बाबा हेॾा अचु। चई बाबा सुरंदो खे वॼायो, त मोहम्मद हसन चयोसीं बाबा मूं बि वॼायो। चई बाबा हीउ सुरंदो तो लही वियो, ऐं जेको सो हाणे 2-3 ॾींहं जो महिमान आहियां तव्हां वटि, इहो सुरंदो तव्हां बरक़रार रखिजो साईं। पोइ उन टाइम खां बाबे जी दुआ सां, मुर्शद जी दुआ सां, ऐं जेको सो असां हिन फन खे खणिजो। असां हिन खां ॿी बनी आहे, न का कुनी आहे, न को ज़मीन आहे, न को जाइदाद आहे। असांजी बनी कुनी आहे त बि इहा आहे, ऐं जेके जाइदाद आहे त बि असांजी इहा आहे। बहरहाल असांजा क़दर वारा थोरा घटि थी विया आहिनि, ऐं हिन फन खे असां रेड़ींदा अचूं, पर असांखे ॿुधण वारा कुझु थोरो घटि थी विया आहिनि। असांजो इंसाफ़ न आहे साईं। उस्ताद मोहम्मद फ़कीर केतिरा साल इहो साथ वॼायो ऐं उन कहिड़ा कहिड़ा अवॉर्ड मिलिया, किथे किथे हुनखे पधिराई मिली? साईं उनखे पहिरीं अवॉर्ड साईं जेको मिलियो सो अहिड़ो मिलियो जो कंहिं फ़नकार खे अहिड़ो अवॉर्ड न मिलियो। जेको सो अमेरिका में माई तनख़्वाह नाले सां हिकिड़ी अंग्रेज़ियाणी हुई, जंहिं हिन जो सुरंदो ॿुधो सो हुन ते एतिरे क़दुरु आशिक़ु थी वेई, हुनखे चई मोहम्मद फ़कीर हीअ मुंहिंजी घुमण जी गाॾी अथई, इहा खणी वञि। बाबे चयो साईं आऊं ग़रीब माण्हू हितां कीअं खणी पहुचाईंदुसि? साईं तोखे तो कराची में मिली वेंदी, दफ़्तर ते गाॾी बीठी साईं, उहा गाॾी बाबे खे मिली वई इनाम में। पोइ साईं बिरशाह ते साईं मोहम्मद अली जे टाइम ते, डायरेक्टर जे टाइम ते, उहा गाॾी असीं पंहिंजो पाण खणी वेंदा हुआसीं, जेका 16 फुट लंबी 17 फुट साईं। पोइ मिर्ज़ा नसीर साहिबु जेको हो सो बाक़ाइदे पहिरीं एंट्री हुन गाॾी जी कंदो हो, ऐं तंहिंखां पोइ एंट्री बाबे जी कंदो हो। पोइ साईं असां ग़रीब माण्हू हुआसीं, हुन गाॾी खे न पुॼी सघियासीं, वॾो ख़र्चो हो। पोइ गाॾी असां जमा कराए छॾीसीं। पोइ अवॉर्ड जेको सो अधी जेको सो अॻूणो वज़ीर जेको साईं शबीर क़ाइम कानी साईं, उन अवॉर्ड ॾिनो लतीफ़ी अवॉर्ड बाबा खे। तंहिंखां पोयां अदी ससु जे टाइम ते जेको सो साईं मोहम्मद अली डायरेक्टर जे टाइम ते वरी भाउ खे अवॉर्ड मिलियो लतीफ़ जे मेले में जा। माशाअल्लाह हींअर बि असीं मेले में वियासीं, असांखे सुठी मोट मिली, असांजी सुठी इज़त थी, तमामु सुठा आहिनि। पर ॻाल्हि इहा त असांजी सार संभाल हिन वक़्त ताईं केरु घर जी केरु नथो लहे त हे ग़रीब कीअं था वक़्तु गुज़ारीनि। प्रोग्राम असां 5 महीने खां पोइ हिकिड़ो थो थिए, 6 महीने खां पोइ हिकिड़ो थो थिए, जंहिंमें असां ग़रीब माण्हू छा था करे सघूं, छा बचनि खे खाराईंदासीं? असांजी बनी कुनी इहा ई आहे। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां में जेके तव्हां 4 भाइर आहियो, तव्हां कहिड़ा कहिड़ा जेके साथ आहिनि वॼायो था? साईं पहिरियों नंबर त मोहम्मद हसन जेको आहे सो असांजो सिंगर आहे, ऐं सुरंदो असांजे बाबे जो जेको आहे सो उहो अॻियां खणियो अचे। ऐं मोहम्मद रमज़ान या ढोलक वॼाईंदो आहे हुन सां गॾु। उन खां पोयां मुंहिंजो भाउ मोहम्मद इब्राहिम आहे, उहो बेंजो वॼाईंदो आहे। उन खां पोयां जेको सो मोहम्मद ग़ुलाम सेन आहे, उहो दंबूरो वॼाईंदो आहे। असां 4 भाउर आहियूं, 4 ई भाउर वटि इहो ई जेको असां वटि पेशो आहे। ऐं ढोलक वॼाईंदो आहियां, इब्राहिम बेंजो वॼाईंदो आहे, ऐं ग़ुलाम सेन दंबूरो वॼाईंदो आहे, मोहम्मद हसन सिंगर आहे, सुरंदो वॼाईंदो आहे। असांजो इहो ई आहे, बनी कुनी ॿियो त कुझु न आहे। तव्हां ॿुधायो त इन खां अलावा तव्हां कहिड़ो ज़रिए मुआश कंदा आहियो? साईं इन खां अलावा अदी ससु जे टाइम ते जेका साईं मोहम्मद अली जी महिरबानी सां असांखे मूंखे हिकिड़ी नौकिरी मिली ॾिनी आहे, जेको आउं जेको ड्यूटी करियां पियो। असीं तमामु हुनजा दुआ कयूं, अलाह हुनखे ख़ुशि रखे, अलाह हुनखे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। इहा बि हुन साईं जी महिरबानी आहे जेको असांखे रोज़ी ॾिनी आहे, जेको गुज़र करियूं पिया साईं। बाक़ी ॿी अञा असांजा भाउर जेके अञा वेठा आहिनि, ऐं कंहिंखे बि अहिड़ी नौकिरी या अहिड़ी का ॻाल्हि या अहिड़ो वज़ीफ़ो या अहिड़ो फंधु कंहिं बि न ॾिनो आहे साईं, न को मिलियो आहे। हे वीचारा ईअं बेरोज़गार वेठा आहिनि साईं। सुरंदो उहो साध आहे जेके शाह अब्दुल जी बिटाई पंहिंजी शाइरी में सुर सोरठ में पिणु ज़िक्र कयो आहे। अचो त सुर सोरठ जो सुर सोरठ खे ॿुधंदा।
भेरी ॿुधायूं था जेको पहिरीं दफ़ो असांखे माना इहे पसंदि कयो अमेरिका में, जर्मन में, ऐं ॿियो दफ़ो असांजो साईं गुलाम क़ादिर पलीचो, इहो बि इन जी फरमाइश आहे। ऐं टियों चकर असांजो अॻूणो डायरेक्टर मोहम्मद अली मांझी साहब वधीक फरमाइश उन जी आहे। इहे असांखे तमामु गौर से ॿुधंदो आहे इहा भेरवी।
माणेची भेरची माणेची भेरवी जेको नृत्य असां सिर्फ़ु सिंध में वॼंदा आहियूं, पर ॿाहिरि मुल्कनि में कई हिसनि में असां वॼाए चुकिया आहियूं। ये पसंदीदा हर जॻह ते माना ये रागनी भेरवी माणेची हिकिड़ी सिंधी हूंदी आहे, ॿी माणेची हूंदी आहे, इहा आहे माणेची। त सिंध खां अलावा असां ॿाहिरि मुल्कनि में कई चकर असां वॼाए माना उते इंशाल्लाह पास रही आहे हर जॻह ते। सुरंद नवाज़ उस्ताद मोहम्मद फ़कीर न फ़क़ति पाकिस्तान में पर परॾे में पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो। पोइ कहिड़ा सबब आहिनि जो इहा फैमिली अॼु बि तमामु हिकिड़े क़सम पर थी वारे सूरताल में जीए थी ऐं मुख़्तलिफ़ मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिए थी। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं मोहम्मद अली मांझी सां, जेको अॻूणो डायरेक्टर जनरल कल्चर डिपार्टमेंट पिणु रहियो आहे। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा सबब आहिनि जो हिन फ़न जी का पधिराई कोन्हे, कंहिं क़िस्म जी मोट कोन्हे ऐं थियणु तीअं खपे जो हिन ख़ानदान खे मुसलसल ज़रिए मुआश जो को ज़रियो हुजणु खपे। त तव्हांजे ख़्याल में उनजे पोयां कहिड़े क़िस्म जा सबब आहिनि? असल में पहिरीं त आउं हीअ ज़िक्र कंदुसि त फ़क़ीर मोहम्मद मल्ला सुरंदे जी दुनिया में तमामु वॾो नालो आहे। सुरंदे जो साज़ जेको सिंध जो क़दीम साज़ आहे, जंहिंजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ पंहिंजी शाइरीअ में ज़िक्र कयो आहे, जेको सोरठ में उनजो ज़िक्र तमामु घणो मिले थो। पोइ ॿियनि शाइरनि तमामु घणो ज़िक्र कयो आहे, पर हीउ क़दीम साज़ आहे सिंध जो। हालांकि हीउ साज़ जेको आहे मुख़्तलिफ़ नालनि सां ॿियनि मुल्कनि में मौजूदु आहे, पर उन जी हिकिड़ो त बनावत उन में फ़र्क़ु आहे, उन जे तारनि में फ़र्क़ु आहे। ऐं हीउ जेको साज़ आहे उहो निज सिंध ऐं सिंध जा अॻाटा इलाइक़ा जेके हिंदुस्तान हाणे हिंदुस्तान सां गॾु आहिनि, उन्हनि में ई मिले थो। ऐं फ़क़ीर मोहम्मद मल्ला उनजो तमामु वॾो वाजारो, तमामु वॾो वाजारो, उनजी जेतिरी बि तारीफ़ कजे उहा तमामु घटि आहे। हीअ जिते जिते वियो दुनिया जे मुल्कनि में,
उते हिन तमामु घणो मान मारियो, बल्कि हुनखे इज़त मिली, हुनजी पज़ीराई थी, बल्कि हिन हवाले सां ॼण त पाकिस्तान जी हिकिड़ी जेका असां इज़त थी, असांजे मुल्क जी इज़त थी। मूंखे यादि आहे त हिकिड़ो प्रोग्राम थियो बंभोर ते थियो, हिकिड़ी कॉन्फ्रेंस हली मुख़्तलिफ़ फ़ननि ते जेका हिंदुस्तान में थी, पर उनजो हिकिड़ो सेशन जेको सो आर्किटेक्चर जो पाकिस्तान में बि रखियो वियो ऐं उहे आर्किटेक्चर जेके बि माहिर आया, सॼी दुनिया जा माहिर आया ऐं उहे उनजी सभिनी जी दावत कई वई, जेका बंभोर ते पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट उनजो उते बंदोबस्तु कयो ऐं उते जेको सो उस्ताद मोहम्मद मल्हा खे, फ़क़ीर मोहम्मद मल्हा खे घुरायो वियो, छाकाणि त ॿी का म्यूज़िक कोन रखी वई, फ़क़ति उनजी रिफ्रेशमेंट हुई ऐं उनखे बंभोर घुमाइणो हो, तंहिंजे करे फ़क़ति फ़क़ीर मोहम्मद मल्हा खे घुरायो वियो ऐं उनजा पुट बि उन सां गॾु हुआ। जॾहिं उते उन पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो, जॾहिं सुरंदो वॼायो, त सचपच त तमामु जेके बि मुल्कनि जा माण्हू हुआ उहे ॼण त दंग रहिजी विया। उन में मूंखे हीअं बि ॾिसण में आयो त हिकु ॿ त एॾा बेख़ुदि थी विया जो उनखे उहा रिफ्रेशमेंट करणु विसरी वई ऐं हू वधंदा उनखे वेझा अची वेठा ऐं पोइ हुनखे हथु लाइ सुरंदे खे चयूं त हिन में कहिड़ो जेको सो कहिड़ो जादू रखियल आहे, अॻियां पोयां ॻोल्हे पिया ॾिसनि त छा रखियल आहे, जंहिंमां हेॾा सुर था अचनि, हेॾा आवाज़ था अचनि, तोड़े जो उहे सुर, उहे जेके धुनूं, उहे सिंध जूं धुनूं हुयूं, पर छाकाणि त राग जो को बि रंग कोन्हे, राग जी का ॿोली कोन्हे, राग आहे, तंहिंजे करे उहो हर माण्हूअ खे मोहे थो। सुज़ातुरान हिन जा पुट हसन ऐं संदसि भाउर जेके हिन फ़न खे अञा बि ज़िंदा रखियो अचनि, अञा बि जेको सो इहो सुरंदो वॼाइनि था, बल्कि ईअं चइजे त सिंध में घटि में घटि हिन वक़्तु बि हिन जहिड़ो ॿियो को बि सुरंदे जो सुठो वाजारो न आहे। खोड़ सारा सुरंदे जा वाजारा आहिनि, पर सिंध में हिन मयार जो, हिन लेवल जो ॿियो को बि माण्हू न आहे। असांखे इहा ख़ुशी आहे त हसन ऐं संदसि भाउर, ख़ासि करे हसन, उन खे ज़िंदा रखियो पियो अचे ऐं हिन जी वाक़ई जेको सो असां वटि इहा हक़ीक़त आहे त असांजा साज़ंदा, असांजा फ़नकार, उनजी असांजे मुल्क में जेतिरी पज़ीराई थियणु घुरिजे सा कोन पई थिए, रुॻो हिन वक़्त में न, पर इहा मुसलसल लगातार, मतिलबु जेकॾहिं असां थुले लेखे इहो वठूं त असांजे हिन मुल्क में थींदी ई कोन्हे, तंहिंजे करे उहा ज़रूरु थियणु घुरिजे ऐं छाकाणि त हे फ़न जी दुनिया खे ईअं क़ाइमु न रखी सघंदा। ॿियनि मुल्कनि वांगुरु न आहे त को हिन फ़नकारनि खे के वॾा वॾा इनाम मिलंदा हुजनि, के वज़ीफ़ा मिलंदा हुजनि, ईअं कोन्हे। असां वटि ॿुधण वारा बि थोरा आहिनि, के मख़सूस प्रोग्राम थियनि था। हाणे त असांजे ज़ौक़ जी बि इहा हालत आहे जो असांजा जेके सरंदीअ वारा माण्हू उहे बि मतिलबु त हिन साज़नि खे या राग रंग खे कोन था ॿुधनि, न त ईअं थींदो हो अॻु में त सरंदियात जेके माण्हू हूंदा हुआ उहे ॿुधंदा हुआ ऐं उहे पंहिंजे फ़न ऐं फ़नकारनि जी त सहायता कंदा हुआ, उनजी तमामु घणी मदद कंदा, उनजी पज़ीराई कंदा हुआ। हाणे उहा बि कोन्हे, हुकूमत जो रुॻो ॾोह न आहे, पर उन्हनि माण्हुनि जो बि ॾोह आहे, उन्हनि इदारनि जो बि ॾोह आहे। उहे सरकारी तोड़े गैर सरकारी उन में सभु इदारा अची वञनि था ऐं उनजी थियणु घुरिजे उहा जेका मतिलबु त हे लड़नि था, हे असांजा फ़नकार आहिनि, उनजी उहा ज़रूरु थियणु घुरिजे ऐं असांजे ख़ासि करे असांजा जेके उहे माण्हू जेके सरंदियात आहिनि उन्हनि खे अॻियां वधी अचणु घुरिजे, छाकाणि त दुनिया में ॾिठो वियो आहे त उहे सरंदियात जिते जिते आहिनि उहे पंहिंजे फ़न, पंहिंजी आर्ट जी तमामु घणी पज़ीराई कंदा आहिनि, पर हिते असां वटि उहा कोन्हे। असां वटि त इहा ई ॾुख जी ॻाल्हि आहे त सुठा असां वटि ॿुधण वारा बि कोन आहिनि। बहरहाल तंहिं हूंदे बि पंहिंजे फ़न खे ज़िंदा रखियो पिया अचनि, बल्कि उन ई मयार सां रखियो पिया अचनि, इहा खेनि सचपच शाबस हुजे। तव्हां ॿुधायो त हीउ जेको सुरनि जो साज़ आहे उन ते कहिड़े क़िस्म जा सुर परफॉर्म कया वञनि था? सुरंदे जो हिकिड़ो अहिड़ो साज़ आहे जंहिं ते तक़रीबन सभु जेके सुर आहिनि उहे परफॉर्म करे सघजनि था, छाकाणि त हिन जूं जेके तारूं आहिनि, हिन जूं जॾहिं सोरठ जहिड़ो ॾुखियो राग, सोरठ हिकिड़ो ॾुखियो राग आहे, अहिड़ो राग आहे जेको चयो वञे थो त उहो राग जेको जॾहिं गिरनार में उन वॼायो वियो हो, उन मंगणहार वॼायो वियो, जॾहिं उहो उन चारण वॼायो हो त उहो अनिराय बादशाह सोरठ जो वर उहो पंहिंजी सिर ॾियण लाइ तयारु थी वियो, बल्कि उन साज़ ते, उन सुर ते पंहिंजो सिर ॾिनो, त अहिड़ो ॾुखियो राग आहे। उहो राग बि ॻायो वञे थो। ॿिया जेके बि राग आहिनि जेके ख़ासि करे असां वटि मुरवज राग आहिनि उहे सभई हिन ते परफॉर्म कया वञनि था, हिन ते वॼाया वञनि था, बल्कि
तमामु सुठे नमूने सां वॼाए सघजनि था। ख़ासि करे असल में छा आहे जो असां वटि हिन जा हीअ अहिड़ो हिकिड़ो साज़ आहे जेको वॼाइण में थोरो ॾुखियो आहे, तंहिंजे करे हिन जा वाॼारा घटि आहिनि, न त हीअ अहिड़ो साज़ आहे जंहिं ते हर राग आराम ऐं सुठे नमूने सां वॼाए सघिजे थो। इहो ॿुधायो त सिंध जे सरमोर शाइर शाब्दिल जी भिटाई सुरनि जो किथे ज़िक्र कयो आहे? शाब्दिल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सुर सोरठ में तमामु घणो ज़िक्र कयो आहे। किथे त चए थो त हीअ जेका तंद आहे सा जेकॾहिं 100 सिरनि बराबरि तोरियां त बि जेका सा हिकु तंद बराबरि 100 सिर न थियनि। त मतिलबु हीअ त उन में तमामु घणो ज़िक्र कयो आहे। हिन जो न फ़क़ति ज़िक्र कयो आहे पर एॾे मान शान सां कयो आहे जंहिंजी कुल्हे पाए जॾहिं कीनरो बि साॻिए ई साज़ खे चयो वञे थो। जॾहिं उहो फ़क़ीर वञे थो तॾहिं उन ते बादशाह बि सिर ॾेई छॾे थो। इहो लतीफ़ जो कमाल आहे, लतीफ़ जी ज़ौक़ जो कमाल आहे जंहिं हिन साज़ जो न फ़क़ति ज़िक्र कयो आहे पर हिन जी हिकु हिकु तार खे 100 सिरनि बराबरि खां बि उन खां बि सवाइ कोठियो आहे। कुटुंब आहे इहो निहायत कसम परसी वारी ज़िंदगी गुज़ारे थो, तव्हांजे ख़्याल में इन जी मदद कीअं थी सघे थी? हिन जी हिन ख़ानदान जी मदद थियणु घुरिजे। उहो हिकिड़ा त असां जेके प्रोग्राम थियंदा, जेके असांजी मुख़्तलिफ़ म्यूज़िक जा इदारा आहिनि उनखे अॻिते वधणु घुरिजे, जेके असांजूं आर्ट्स काउंसलूं आहिनि उनखे वधणु घुरिजे ऐं गैर सरकारी इदारा उनखे वधणु घुरिजे ऐं असांजी सरकार तरफ़ां बि ज़रूरु हिन जी जेको सो उनखे यादि करणु खपे, उनजो का न का सहायता थियणु खपे। छाकाणि त हीउ ख़ानदान जेको सुरंदे जहिड़ो साज़ वॼाए थो ऐं हू पंहिंजे पीउ जो उहो जेको फ़न आहे न फ़क़ति साज़ खे पर उन फ़न खे बि ज़िंदा रखियो अचे। त असां सभिनी माण्हुनि जो इहो फ़र्ज़ु आहे त न फ़क़ति इहा असां सभई जेके माण्हू आहियूं उहे इदार में वेठा आहियूं या ॿाहिरि वेठा आहियूं, उहे माण्हू जेके सरंदियात आहिनि, उहे माण्हू जेके मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जा इदारा हलाइनि था, उहे सरकारी तौरु गैर सरकारी, उन सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उहे अॻिते वधनि, उहे हिन जी पज़ीराई कनि, हिन खे त सुठे नमूने सां ॿुधनि। इहा बि वॾी ॻाल्हि आहे पर ज़ाहिर आहे हिन जूं पंहिंजियूं ज़रूरतूं आहिनि, इहे पंहिंजे फ़न सां वाॻियल आहिनि त उन्हनि जी का ॿी सहायता, माली सहायता उहा बि ज़रूरी आहे। जेतोणीकि मोहम्मद फ़क़ीर सुरंदाई जे ख़ानदान पारां हीउ जेको फ़न जो शोबो आहे उहो मुसलसल केतिरे अरसे खां उन सां निभाईंदा अचनि, पर ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त न फ़क़ति सरकार पर जेके निजी इदारा आहिनि उहे इन फ़न खे वधाइण लाइ हिन ख़ानदान जी सपोर्ट कनि, हिन ख़ानदान जी मदद कनि त जीअं इन फ़न खे वधीक पधिराई ऐं मोट मिली सघे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ठठो।